कंडी जी पहियों उन वक़्तु महावीर श्री गुरु हरगोबिंद साहिब वॾा वॾा तीर धनुष जे मुंहं मां हिक ॿिए जे पुठियां घणा छोड़िया। जिन नांगनि जे फणनि वांगुरु मुग़लनि जे लश्कर खे घायल ते करियो। श्री सतगुरुनि जे ज़बरदस्त तीरनि जंग जे मैदान में वॾो रोलो मचायो। ॼण की पहलवाननि में काल अची काए पियो। कंहिं पासे घोड़नि पे हिड़कारियूं कयूं, केॾाऊं ख़ाली घोड़ा पे डुकिया। मतिलबु त अनेक योद्धा जे भुखड़नि सां सिंगारियल हुआ, भूषण सां सिंगारियल हुआ। पंहिंजे हसवारीअ सूदो काल वस थिया। गुरुस्तान खे सुध पई त गुरुजन जे जहिड़ी तीरनि असांजे सेना जो मुंहुं भञी छॾियो आहे ऐं हू जंग जे मैदान खां अटी पुठिते आया आहिनि। हिन में को शक कोन्हे त गुरुजन जा तीर थोरे वक़्त में निबेरो करे छॾींदा। कंहिं हिकदमि 5000 सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त तुरंत वञी अॻियां लड़ो। ॿ लका छल करे गुरुअ खे पकड़े हथ कयो त सभु कमु सुधरी पवे। सॼी सेना यानी 5000 घोड़े सवार हथियार पहवार संभाले चवण लॻा त ईजो था गुरुअ खे पकड़े 5000 असां सां मालिक अची मददगार थियो आहे। ईअं चई तुरंत रवाना थिया ऐं पुण चवण लॻा त बाज समेत जीअरो जाॻंदो वठियो हलंदासूंसि त हजूर ख़ुशि थी जजो इनाम ॾिया ॾींदो। इन तरह जॾहिं मलेशियन जी सेना खे नए सिर मदद पहुती तॾहिं वरी जंग जोर वरितो ऐं हथियार संभाले मार पुकारण लॻा। बंदूकूं खड़ियूं करे बारूद विझी ॿ गोलियूं कछे गज सां ठोकींदा विया ऐं जंहिं महिल पलीतो मिलाए जानकी ॾिनाऊं तंहिं महिल ठकाठुकी मची वई ऐं जंहिंखे लॻी थिएसि उते जो उते छुटी थिए रहियो। सतगुरनि जे जवान मुड़सनि ऐं जोशीलनि जवानीअ सभिनीनि खे तुफंगनि ऐं तोपुनि जो धंधान शकन जवाब थिए ॾिनो। तंहिं हूंदे बि केतिरा माण्हू गुरुअ जे तरफ़ां जा मूर्छा थी किरिया, ॼण की निंड अची वई ऐं के उकट मरी विया ऐं के क्रोध वधाए दुश्मन जे साम्हूं थिया। भला 5000 फौज मार करे अची पई तन तुफंगनि जी गड़ मचाए ॾिनी ऐं जीअं जेठ वारे महीने में बादल भरिजी जोर सां वर्खा कंदा आहिनि अथवा तयारु बिगड़ पके खेत में नाभार विझिबो आहे, तीअं दुश्मन जे लश्कर गुरुअ जी सेना ते पृथ्वीअ ते लेटाए छॾियो। पर जंहिं महिल गुरु महाराजनि जी तीरनि रूपी हवा छुटकी तंहिं महिल बादलनि रूपी लश्कर धीरज न धरे छिड़जी वियो ऐं बहादुर श्री हरगोबिंद साहिब पंहिंजे कठोर धनुष मां बिल्कुलु तिखा तीर हणण लॻा। उन वक़्तु मुग़लनि जे सेना जा वॾा खान सैद ऐं शेख पंहिंजे सेना खे ललकारे चवण लॻा त ॾिसो शाता जो वॾो कटक साण कोन्हेसि, चौधारी खणी घेरोसि त काबू थी पवे। ईअं चई ॾंद करीटे हिकिड़े ई दफ़े घणा माण्हू गुरुअ ते काए पिया, लेकिन श्री सतगुरु खंभ वांगुरु अस्थिर थी उन्हनि ते क्रोध जा बाण वसाइण लॻा। जेको अॻियां थिया आहिनि सो पूरो थिए कयाऊं, पर जीअं त गुरुजन अॻे ई का रिथ करे छॾी हुई तंहिं करे सिगो ई जंग जो मैदान छॾे ॿाहिरि निकिता। तुर्कनि तॾहिं यकदमि खड़ाई वरिती ऐं हथियार हलाए वरी घमसान कयाऊं ऐं हिकु बार बंदूकनि जे ठका ठुकीअ अहिड़ो कमु कयो जो ॼण की का वॾी विज जी गज गोड़ थी थिए ऐं उत्साह वधाए उन्हनि ते काए पिया जंहिंजी उमिरि अची पूरी थी हुई ऐं पाण में चवण लॻा त जेकॾहिं गुरुअ खे चौधारी घेरे करे वञूं हा त शो जेकर भॼी ॿाहिरि निकिरे हा, बाक़ी लश्कर बि थोरो वञी बचियो आहे। एतिरो ते हिक ॿिए खे हिमथाए तिखियूं तलवारियूं छिके ॿाहिरि कढाऊं ऐं ईअं पिए जिन की विच घणा रूपधार पैदा थियो आहे। तॾहिं भाई तख़्तो सुख गुरुअ जी गत ॾिसी चवण उहो त फ़क़ति साईं जन जे हटी अचण करे ई मलेश सभु हाणे तायो था अचनि ऐं तव्हां साहिबनि जे सूरमनि खे जंग जे मैदान मां धिकियो पिया कढनि। श्री गुरु हरगोबिंद साहिब बहादुर वीर फरमायो त उन्हनि खे छॾियो त भली हेॾां अचनि, असां जंग जो मैदान ॼाणी वाणी छॾियो आहे। अॻे अचनि त मारियो, असीं उन्हनि खे हिकु दफ़े कुटींदासूं जीअं बितर सोटीअ सां कुटुंबा आहे। तॾहिं बि तुफंगनि सां गोलियूं मारजो ऐं हाणे तयारु हो। अञा हिते इहा ई वार्ता पे हली त एतिरे में बेदू खान ऐं भाई गुलीचंद ॿई हुते आया ऐं अची जंग जोटिया। गजब जा नेजा खयाऊं तिखनि तलवारुनि सां
पुण घणा सूरमा पुठाइण जेको वेझो आयो थे सो परलोक थे पधारियो। मतलब त घोड़ा उड़ाईंदा, सूरमन जा सिर धड़का धार कंदा, मलेशियन के चिकना चूर कंदा, गोलियुनि जी मार मारी खुनरे जी चौधारी रत जो नदियूं वहण लॻियूं, जोगणियूं ऐं कालियूं प्रगट थियण लॻियूं, मलेशियन जो रत चूसण लॻियूं। जंग न हुई पर जंगाह हो, तुर्कन जो खानो ख़राब ऐं लेखो तबाह हो। धन गुरु नानक साहिब की तंहिंखां पोइ मुगलनि जे पासे खां लुत्फ़ अलाए खान बहादुर जंहिंखे शाहजहान प्यार कंदो हो, इस्माइली खान लड़ाई करण जो ओॾो दुल्हा खान, बहादुर खान, सैद दीदार अली खान, अली बेग ऐं दली बेग आदि अनेक पठान सरदार जिन सां कई हज़ार सेना हुई, सभु निकिरी निवार थिया। ॾाढो जोर मची वियो ऐं ॿिन्ही तरफ़ जा पहलवान पहिरें झले खूब विढ़ण लॻा। श्री गुरु महाराज जे पहलवाननि मां ॿ वीर बाका भाई बुद्धीचंद ऐं पेंजू खान कावड़ जी मलेशियन सां विढ़ण लॻा। केतिरनि तुर्कनि जा सिर लथा। कोई त मलेशियन ॾाढो बेकरार थिया। हेॾां सिखनि जे सरदारनि बि पहिरियां ई बंदूक जी लड़ाई कई, नेजा कन में खणी खड़ा कया ऐं अहिड़ी रीत ॾुकी मुगलनि में पिया जीअं को बुखार बाज मथे डाकंदो ॾिसी हुनजे पुठियां पवंदो आहे ऐं सवलाईअ सां झले ईंदो त पहलवाननि जेके हिकिड़ो कदम ते हटिया से उथलाए घोड़नि तां केराए छॾियाऊं ऐं उन्हनि जा घोड़ा खाली हथले फिटा कयाऊं। हिकिड़े पासे नेजल जूं चौकूं ॾेई शरीर पे खिनाऊं ऐं ॿिए पासे मनुष्य ताण तीरे खयाऊं। इन्हीअ तरह मां बलवान पेंजू खान ऐं बुद्धीचंद ॾुकी मुगलनि खे मारण लॻा। कंहिंखे चपेट खयों, पृथ्वीअ ते किरायो मारियुनि, कंहिंखे घोड़े समेत धिको ॾियो, केराए फिटे कनि जो किरण सां मारियो वञे ऐं होश में अची न सघे। आख़िर पेंजू खान कोप थी घोड़ो छॾे तलवार हथ में झले, ॿिए हथ में ॻोरी ढाल खणी मुगलनि में ठाहे पियो। कंहिंखे तलवार सां मारे, कंहिंखे ढाल सां हणाए, कंहिंखे धिका ॾेई पूरो कयाईं, कंहिंखे लतूं हणी साह कढियाईं ऐं एतिरो मारो कयाईं जो सॼी सेना कंभी वई ऐं को बि हुनजे वेझो न आयो। सभु पुठिते हटी बीह बंदूका छोड़ण लॻा। पोइ मां बलवान पेंजू खान टप ॾेई घोड़े ते चढ़ियो ऐं बेपरवाह थी बंदूक हथ में कयाईं। पठान बि वधी क्रोध में भरिजी हुनजे साम्हूं आया ऐं बंदूक जी ठका ठुकी मचाए पहलवान मारण लॻा। हेॾां गुरुजन जे अॻियां मजाल के पेर पाए थे सघिया। जे कंहिं पाथो थिए त उन ते सूरमा तलवार खणी कायल थिया पिया। घोड़ो समेत जख्मी करे प्राण वसी थे छॾियाऊं ऐं हिन दुनिया जे फिकरात खां छुटी देवलोक हलियो थे वियो। धन गुरु नानक साहिब की जय, धन गुरु नानक साहिब की जय। हरिओम देशों राम नारायणम बिजलाम